जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अरसा नौशर फिरोज़ खान ज़मीर हुसैन लोड जी रिपोर्ट ॾींदा त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जे तालीम दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ ज़िले नौशर फिरोज़ जा शागिर्द नेशनल प्रेस क्लब आॾो सरापा एहतजाज बणिजी विया। नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे रफ़ीक सोलंकी, मोहम्मद इस्माइल सातो, नज़ीर सोलंकी, ज़ीशान चारण ऐं ॿियनि चयो त असां वज़ीर आला सिंध जे तालीम दुश्मन पॉलिसी खे नामंज़ूर कयूं था। हुननि चयो त वज़ीर तालीम जो ऑर्डर आहे त स्कूल खोलियो ऐं वज़ीर आला बंदि करण जो चई 31 अगस्त ताईं स्कूल बंदि कया विया आहिनि। हुननि चयो त सॼो मुल्क खुलियो पियो आहे, किथे बि करोना कान्हे, अची करोना स्कूलनि में पैदा थी आहे। स्कूल खोलिया वञनि, वॾो वज़ीर तालीम जो बेड़ो ॿोड़े रहियो आहे। ॻाल्हि सम्झण खां ॿाहिरि आहे, तालीम बहाल कयो। हुननि चयो त अगरि तालीमी इदारा न खोलिया त असां वधीक सरापा एहतजाज बणवासीं ऐं उहा जदोजहद असांजी जारी ऐं सारी रहंदी। असां तालीम चाहियूं था, तालीमी इदारा खोलिया वञनि त जीअं असांजो नस्ल तबाही खां बची सघे, उन्हनि में शऊर पैदा थी सघे। खुदा असांजे गुलनि जहिड़नि ॿारनि खे पढ़णु ॾिनो वञे ऐं हू अॻिते वधणु चाहिनि था, छो जो इल्मु इंसान खे हूंदा आहिनि मां ॿाहिरि कढी रोशनी पैदा करे थो। हुननि चयो त असांजे ॿारनि खे इल्म जी रोशनीअ खां महरूम न कयो वञे।